वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जंगबंदी की तस्दीक करे छॾी। जंगबंदी जो फ़ैसिलो कयो आहे। तफ़सील क़ौम खे ॿुधाईंदासीं। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे गॾिजाणी थींदी, उन में तफ़सील तय थींदा जीअं मसइला पैदा न थियनि। छा मुस्तक़बिल में भारत अहिड़ी हरकत न कंदो? वज़ीर-ए-आज़म खां सवाल। जेके बि मसइला हूंदा उन्हनि ते ॻाल्हि ॿोल थींदी। वज़ीर-ए-आज़म जो जवाब। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जंगबंदी जी तस्दीक करे छॾी। जंगबंदी जो फ़ैसिलो कयो आहे। तफ़सील क़ौम खे ॿुधाईंदासीं। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त गॾिजाणी थींदी, उन में तफ़सील तय थींदा जीअं मसइला पैदा न थियनि। छा मुस्तक़बिल में भारत अहिड़ी हरकत न कंदो? वज़ीर-ए-आज़म खां सवाल। जेके बि मसइला हूंदा उन्हनि ते ॻाल्हि ॿोल थींदी। वज़ीर-ए-आज़म जो जवाब। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जंगबंदी जी तस्दीक करे छॾी। जंगबंदी जो फ़ैसिलो कयो आहे। तफ़सील क़ौम खे ॿुधाईंदासीं। गॾिजाणी थींदी, उन में तफ़सील तय थींदा जीअं मसइला पैदा न थियनि। वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे छा मुस्तक़बिल में भारत अहिड़ी हरकत न कंदो? वज़ीर-ए-आज़म खां सवाल, जंहिंजे जवाब में वज़ीर-ए-आज़म जो चवणु आहे त जेके बि मसइला हूंदा उन्हनि ते ॻाल्हि ॿोल थींदी।